सखरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब क़ौमी ऐं सूबाई सीटुनि ते हथ खणण वारी आख़िरी तारीख़ ते जमियतुल उलमा इस्लाम जे उम्मीदवारनि NA 208 जे उम्मीदवार क़ारी अब्दुल क़य्यूम चन्ना PS 38 जे उम्मीदवार मोहम्मद हाशिम चांडियो GDA अॻवान सैयद ज़ैन शाह जे हक़ में ऐं PS 39 जी सीट ते चौधरी नियाज़ अराई जे हक़ में JUI अॻवान बशीर अहमद चांडियो हथ खणण जो ऐलान करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे सूबाई अॻवान राशिद महमूद सूमरे जे हुक्म ते GDA अॻवाननि जे हक़ में हथ खयो आहे ऐं 8 फ़रवरी ते सैयद ज़ैन शाह ऐं चौधरी आरिफ नियाज़ अराई जी भरपूर हिमायत ऐं वर्क कंदासीं। होॾां PS 38 ते SDP उम्मीदवार निसार अहमद कीरियो पिणु सैयद ज़ैन शाह जे हक़ में पिणु हथ खणण जो ऐलान कयो, जंहिं ते सैयद ज़ैन शाह ऐं चौधरी आरिफ नियाज़ अराई ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं JUI ऐं SDP क़यादत जा जिन सिंध ख़ातिर असांजे हक़ में हथ खणी सच जो साथ ॾिनो आहे। जॾहिं त आज़ाद उम्मीदवार सैयद मुनीर शाह PP उम्मीदवार ग़ुलाम क़ादिर चांडियो जे हक़ में हथ खणी छॾियो।